सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। अति कहीं भी चीज जो दिया तब वो आसार अमल दिल संदास है उनकी हर चीज की आती एतरो खूबसूरत माहौल उनके बावजूद भी उन्हें कहीं बेज कौन छे जंहिंजो पतो पवंदो खरीदो उनके सोने की लंका हुई पोए भी कहीं जो मुझे कौन छड़ीदो जो हाथी सोने सामान खरीद ईंदो उनके पंहिंजी एतरी ताकत हुई पोए भी कहीं जो पौधो पौधो कोई चंगो आए तो एकदम हमलो कर उनके पूरो करे रखंदो हुन पंहिंजो पाण के भरण जे लाए उनजो जेको राज वो तकरीबन अध खां वधीक हिंदुस्तान का ऑस्ट्रेलिया ताईं फैलियल एतिरो वॾो राजा हो ऑस्ट्रेलिया खां वेंदे हुनजो अध हिंदुस्तान ताईं फैलियल तो जेको श्रीलंका में अॼु बि उनजा 5 एयरपोर्ट हुया उन वक़्तु शस्त्र भंडार उनजो एतिरो घणो हुयो जॾहिं अगस्त उनखे वियो चयो तू चाहे तो कुछ घंटनि में सॼी दुनिया फतेह करे सघे थो ज्ञान समझ बुद्धि उनके 10 सिर जेके हुनजा नी सॼा उनके 4 वेद 6 शास्त्र याद उहे उनके 10 सिर एडो ज्ञानी पंडित हो एडो ब्राह्मण जैसा कोई पहुंच भी न सके ज्ञान समझ जी कमी भी उन्हें कोनी अमल भी कर दो ये भी ना अमल न करो अमल भी कर देखा दो इन्हीं करे जदे लक्ष्मण के शक्ति लगी जरूरी हकीम के लोग खड़ी आया लक्ष्मण उथियो तो सभिनी जो रावण खे पूरो करे रखंदो पर रावण उनके दरबार में घुराए करे उनके एतरी इज्जत ॾिनी उनके एतरो शान मान सां रखियो तो कोई चवंदो तो रावण जे माण्हू कीअं नी कंहिंखे दुश्मन के भी दुश्मन न समझदा पंहिंजो समझदा तंहिंजे करे घटि पे कोन्हो और समझदार हो पर उनकी अति हुई तो सब कुछ मुख्य हो जाए कहीं वध न हो जाए उन्हीं चक्कर में वो कदें भी सुखियो न रहंदो कदें सुखी न समझदो असांजे जीवन में भी जॾहिं अति अची वेंदी आहे सब कुछ हूंदा त अञा ॿियो हुजे जेको आहे उन में अञा सुख न वठी सघंदा उन मज़ो बि न्याय वहींदो राम उहा अति पाण न रखी भाई जेको आहे जीवन गुज़रंदो ऐं जिथे बि हूंदो मुझे काथे भी मूंखे सेटिस्फैक्शन मिलंदी न मूंखे सब कुछ खपे ऐं ॿियनि को खसे करे ई खपे पंहिंजो बि न खपे तो पोइ नतीजो रावण वारो निकिरंदो ऐं पोइ रावण ऐं राम में फ़र्क़ु कहिड़ो रहियो ॿिन्ही में फ़र्क़ु इहो रहियो तो जॾहिं असां अति जे पोयां पवंदासीं तो पोइ ग़लति ऐं ग़लति ई कंदासीं पोइ ज़ार हुजे ज़मीन हुजे ज़न हुजे टे जे पोयां असां पइजी वेंदासीं टिनी वो कॾहिं बि जीवन में सेटिस्फैक्शन न ईंदी सिर्फ़ु चवंदासीं गाॾ हुजे पोइ ग़लति ऐं ग़लति कंदा रहंदासीं इन्ही करे जेको भी रावण जे संग में आयो हुया तो सब इंसान हुयो तो पाण भी ब्राह्मण एडो वॾो राजा हो लेकिन जेको रावण जे संग में आयो त पोइ उनके मथे ते सिंह हूंदा सिंह कोई हुया कोन वो तो राम खत्रियो रावण तो ब्राह्मण हो
उनको बदी को गच थोड़े हो। रावण जड़ो तपस्वी राम हाथ जोड़े करे तपस्या कही उनके लाज के हिलाए लाए बार बार ताली उन जड़ो तपस्वी थोड़े थे एडो बड़ो तपस्वी हुजे एडो बड़ो ताकतवर हुजे शक्तिशाली हुजे जंहिंमें एडो सब कुछ हुजे पूरी लंका हुजे सोने जी उनजे बावजूद में तोने पाण हुजे तोने कद हुजे सभिनी खे मथे ते सिंह सिंह जो मक़सद जेका अति हुजे क्रोध हुजे मनमानी हुजे तो पोइ उहो इंसान न रही सघंदो पोइ हैवान थींदो आहे। सिंह जो मक़सदु आहे हैवान ॿियो आहे भई सोच हैवान वारी बुद्धि हैवान वारी। सिंह जो मक़सदु राक्षस जेके हुया कोई हरू कई हुयो उहे कोन जेके मथे ते सिंह हुजे। सिंह हिकिड़ो सिंबल आहे निशानी आहे। सिंह सिंबल आहे सिर्फ़ु भई पाण आहे इंसान लेकिन बुद्धि जानवरनि वारी अथसि भई कोई बि चीरे फाड़े रखियो पूरे करे रखियो पंहिंजे मुफ़ाद लाइ कुझु बि करे रखा। तंहिंजे करे रावण जे संग में उनजी सोच में उनजी समझ में उनजी हालत में जेको बि हलंदो त रावण यानी हैवान बणिजी वेंदो कुझु नथो करे सुख न पाए सघंदो। जानवर कहिड़ो सुख पाईंदो छा कंदो। पर कोई इंसान अजायो उछल कुदल खाए अजायो परेशान करे एक ॿिए जा मथा करे अॼु बि असां चवंदा आहियूं भेण कोई रिछ बांदा न छा रिछ भोलो आहे अॼु बि इहे लफ़्ज़ असां इस्तेमालु कंदा आहियूं। रावण जे संग में यानी उनजी सोच में अमल में इंसान बि हैवान बणिजी वेंदो आहे। पर जेको राम जे संग ऐं सोच में हलंदो उनमें रिछ ऐं बांदर बि महान बणिजी वेंदा आहिनि उनखे बि इंसान जो महान बणाए छॾियो यानी असांजी बुद्धि को केतिरो श्रेष्ठ कंदो आहे केतिरो बहितर कंदो आहे केतिरो चङो कंदो आहे। तंहिंजे करे चङी सोच ग़लति खे बि चङो करे छॾींदी आहे ऐं ग़लति सोच उहा चङे खे बि ग़लति करे छॾींदी।